जामशोर जे नाले वारे समाजी अॻवान एम बी खोसो जे फर्ज़ंद आकाश एम बी खोसो ते ओबास छोकरनि पारां कातरानो हमिलो। रतो वछाण गुज़िर राति देर सां सरदार अहमद शाह लकियारीअ जे मेले में मक्सी बिरादरीअ जा ओबास छोकिरा जवाद अली वलद ज़ुल्फ़कार अली सुहाग सां विड़ी रहिया हुआ त सुहाग पारेसरी हुजण सबबि समाजी अॻवान एम बी खोसो जे फर्ज़ंद आकाश एम बी खोसो छॾाइण जी कोशिश कई त मक्सी बिरादरियुनि जी छोकिरनि पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी आकाश ते हमिलो करे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी जे लम्स जी एमरजेंसी वार्ड में ट्रीटमेंट कराई वई। उन सिलसिले में समाजी अॻवान एम बी खोसो जो चवणु आहे त मक्सी बिरादरी जे नौजवान बेवाजिबी करे मुंहिंजे नंढड़े ते हमिलो करे मारे चुका आहिनि। जॾहिं त असां पुरअमन शहरी आहियूं। नंढड़े जी ट्रीटमेंट खां पोइ FIR दाख़िल कराए क़ानूनी कार्रवाई करण जी कोशिश कंदासीं त जीअं आईंदा केरु अहिड़ी दादागीरी न करे सघे।